अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दिस मॉर्निंग विथ आवाज़ में तव्हांखे भली कार चऊं था। नओं ॾींहुं, नई सुबुह, नवियूं उमेदूं, नवां ख्वाब खणी करे असां हिकु दफ़ो ॿीहर अची वियासीं। मां मुबशिर हुसैन मूं सां गॾु मौजूदु आहे सबा अबरोज़। सलाम क़बूल पवे नाज़रीन तव्हां सभिनी खे। ऐं नई सुबुह, वाकई में नई सुबुह ऐं पुरजोश सुबुह मुबशिर। बिल्कुलु। ऐं इन लाइ पुरजोश जो असांजे लाइ ईद वेझी आहे। असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो असांखे जेको ख़ुदा ॾिनो आहे उहो असांजे वेझो आहे, यानी कि सुभाणे ईद आहे। सो ॿार बि एक्साइटेड आहिनि, वॾा बि एक्साइटेड आहिनि, बल्कि ॿार त सुम्हिया ई न आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे, ॿार यकीनन सुम्हंदा ई न, सॼो ईद जी ख़ुशी ऐं बल्कि उन्हनि ॿारनि जी जिन जी पंहिंजनि जानवरनि सां दिली लगाव थी वियो आहे, उहे ईद जी ख़ुशियुनि सां गॾु गॾु किथे न किथे अफ़सरदा बि आहिनि। हुननि खे महसूसु थी रहियो आहे त सुभाणे असांजो जानवर जेको आहे उहो ज़िबा कयो वेंदो। वरी खोड़ सारा वाक़ियात माज़ी में बि ॾिसण में आया ऐं हाणे बि यकीन ॾिसण में ईंदा त ॿार बाक़ाइदा क़ुर्बानीअ खां पहिरां लीथड़ा पाईंदा आहिनि त न हिन जे मथां छुरी न घुमायो। लेकिन नाज़रीन, ही सुन्नत इब्राहिमी आहे जंहिंजे मथां तव्हांखे मूंखे असां सभिनी खे अमल करिणो आहे ऐं इन ई अमल सां गॾु असां पंहिंजी ईद सेलिब्रेट कंदासीं। इलाही अहम ॾींहं अॼु असां गुज़ारे रहिया आहियूं। 9 ज़ुल्हज यानी कि हज थियण खां पोइ सुभाणे मल्हाई वेंदी ईद। ऐं इहो ईद जो ॾींहुं एतिरो वॾो ॾींहुं आहे त अल्लाह ताला जो आख़िरी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहो जेको ॾींहुं आहे उन ॾींहं में अलाह साईं सभिनी खे जहन्नुम जी बाहि सभिनी जे मथां विछाए छॾींदो आहे ऐं सभिनी खे बख़्श करे छॾींदो आहे। त हिन एतिरे वॾे ॾींहं में असांखे इबादत बि करणु घुरिजे, इबादत सां गॾोगॾु पंहिंजनि माण्हुनि जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। योम अरफा जे ॾींहं ते असां इहो ॾींहुं सेलिब्रेट कंदासीं। बुनियादी तौर ते हिनखे योमुल नहर बि चयो वेंदो आहे, यानी ईद उल अज़हा जो ॾींहुं, जॾहिं असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत जे मथां अमल करे क़ुर्बानी करे जेको आहे पंहिंजी ईद जो ख़ुशियूं दोबाला कंदासीं। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। सबा तव्हां हाल अहवाल ॾियो, छा इरादो आहे क़ुर्बानी जो, छा क़ुर्बानी करे रहिया आहियो? क़ुर्बानी ज़रूरु थींदी मुबशिर, जीअं तव्हां ॿुधायो। ऐं हाजी सगोरा हुते क़ुर्बानी कनि था ऐं जिते मुक़दस जिते घर आहे, जिते क़ुर्बानी, जिते कंहिंजो बि ॻोड़ो हिकिड़ो बि उहो बि ज़ाया नथो थिए, दुआ बि ज़ाया नथी थिए। ऐं मां अलाह जो शुक्र कंदी आहियां त मां उहा जाइ ॾिसी आई आहियां जिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन पंहिंजे पुट खे क़ुर्बान कनि पिया आहिनि। हाजी सगोरा आहिनि हुते क़ुर्बानी कनि था त केॾी न ख़ूबसूरत उहा क़ुर्बानी, केॾी न ख़ूबसूरत उहा दुआ ऐं केॾी न ख़ूबसूरत उहा ईद हूंदी जेका अलाह जे घर में मल्हाई पई वञे। ऐं हिते असां मल्हाए रहिया आहियूं ऐं अलाह जो शुक्र आहे। शुक्र कजे, हर वक़्तु शुक्र कजे त असांखे हीअ ईद, असांखे हीअ लम्हा नसीब थियनि था ऐं असीं इन्हनि खे गुज़ारियूं था ऐं क़ुर्बानी बि करण जहिड़ा आहियूं, क़ुर्बानी कयूं था ऐं क़ुर्बानी उहा अलाह जे अॻियां बसि क़बूल थिए, इहा दुआ कजे। सो असीं बि क़ुर्बानी में हिसो वठूं था, क़ुर्बानी कंदासीं ऐं अलाह जो शुक्र आहे जेतिरी अलाह तौफ़ीक़ ॾिनी आहे उन हिसाब सां हर को पंहिंजो कंट्रीब्यूट करे पियो। ऐं ख़बर अथव तव्हांखे मुबशिर त चवंदा आहिनि त अमीर अगरि जेको आहे उहो क़ुर्बानी त कंदो आहे, हुनजे मथां फ़र्ज़ु आहे, पर अगरि ग़रीब पंहिंजे मुंहं मां कढे थो क़ुर्बानी जो लफ़्ज़ या चवे थो त मूंखे बि क़ुर्बानी करणी आहे, मां कंदुमि, त उनजे मथां वाजिब ऐं फ़र्ज़ु थी वञे। यानी कि तव्हां कुझु बि कयो, ग़रीब केॾा बि पैसा आणे छाप करे ऐं तव्हांखे क़ुर्बानी करणी आहे, छो त तव्हां पंहिंजे मुंहं मां तव्हां पाण चयो आहे, इरादो करे चुका आहियो, तव्हां नियत करे चुका आहियो। ऐं असांजो दीन यकीनन नियतनि जे मथां ई हूंदो आहे, अमलनि जो दारो मदार नियतनि जे मथां आहे। बुनियादी तौर ते नाज़रीन, हिन ईद खे ईद क़ुर्बान बि चयो वेंदो आहे ऐं हे असांखे क़ुर्बानीअ जो दर्स बि ॾींदी आहे। इहा ईद क़ुर्बानीअ जो दर्स यानी कि इहो मुराद आहे त असां पंहिंजा जानवर त ज़िबा करे क़ुर्बान करे रहिया आहियूं, लेकिन असांखे इन वक़्तु पंहिंजे गिरबान में बि झाकणु घुरिजे त जेका असांजे अंदरि अना मौजूदु आहे, जेका असांजे अंदरि ज़िद मौजूदु आहे, जेका असांजे अंदरि कावड़ मौजूदु आहे, जेका किथे न किथे असांजी शख़्सियत खे मुतासिर कंदी आहे, असांखे हिन ईद ते उहे बि क़ुर्बान करणु घुरिजनि ताकी असांजी शख़्सियत मज़ीद निकिरी सघे ऐं हिन अना ज़िद कावड़ खां निकिरी करे पंहिंजी शख़्सियत खे निखारियो ताकी हिन क़ुर्बानीअ सां गॾु तव्हां जूं अञा वधीक इहे शयूं क़बूल पवनि ऐं क़बूल पवनि करे तव्हांजी ज़िंदगीअ में आसानी थी सघे। वरी खोड़ सारे इहे शयूं बि ॾिठियूं वयूं आहिनि। अॼुकल्ह जूं जेके क़ुर्बानी जी ईद आहे ऐं ख़ासि तौर ते जेके माण्हू पसंदि जा जानवर वठी ईंदा आहिनि, ज़्यादा महांगनि पैसनि जा वठी ईंदा आहिनि सिर्फ़ु शो करण जे लाइ, मार्केट में शो करण जे लाइ त बाबा फलाणे चौधरी जे घर जेको आहे फलाणो जानवर आयो आहे या फलाणे सरदार साहब जे घर जेको आहे जानवर आयो आहे,
त इन में असांखे इहा ॻाल्हि बि ॾिसणु घुरिजे त ईद क़ुर्बान जेका आहे उहा अलाह साईं सां तव्हांजो डायरेक्ट हिकिड़ो रिश्तो हिकिड़ो लिंक करे थी पई। जेकॾहिं तव्हां हुन में ॾेखाव जो अंसर शामिलु कंदा त पोइ तव्हांजी सॼी नियत तव्हांजी इहा ईद क़ुर्बान ज़ाया थी वेंदी, तव्हांजी इहा क़ुर्बानी ज़ाया थी वेंदी। ऐं इहा बि असां वटि शयूं पहुचियूं आहिनि। माज़ी में बि असां पंहिंजी अखियुनि सां इहे शयूं ॾिठियूंसीं त बाज़ औक़ात माण्हू क़ुर्बानी करे गोश्त सॼो पंहिंजे पाण वटि जमा करे छॾींदा आहिनि ऐं बाक़ाइदा ईद जे लाइ ख़ासि तौर ते जेको आहे फ्रिज वग़ैरह रेफ्रिजर वग़ैरह खणी ईंदा आहिनि, बाक़ाइदा हुन में गोश्त डम करे छॾींदा आहिनि। पूरो साल जेको आहे उहो गोश्त हलंदो रहंदो आहे। इहो अहिड़ी क़ुर्बानी कंहिं बि कम जी न आहे। तव्हांजा बि पैसा सभु ज़ाया थी विया, तव्हांजी नियत ज़ाया थी वई। ख़ुसूसी तौर ते जेको असांजे दीन हुकुम कयो आहे त पंहिंजी क़ुर्बानीअ जा 3 हिसा कयो। हिकिड़ो ग़रीबनि में विरायो, ॿियो पाड़ेसियुनि में विरायो, रिश्तेदारनि में विरायो, ऐं पोइ जेको हिसो बची वञे उहो तव्हां पाण वटि थोरो रखो। लेकिन आम तौर ते असांजी सितम ज़रीफ़ी माण्हुनि जे अंदरि छो जो अवेयरनेस न हूंदी आहे त हू छा कंदा आहिनि, सुठियूं सुठियूं ॿूटियूं कटे करे पंहिंजे फ्रिज में रखंदा आहिनि, जमा कंदा आहिनि। बाक़ी जेको छिछड़ो जेको बची वेंदो आहे उहो सॼे पासे करे आसे पासे में विराए छॾींदा आहिनि। त ईद क़ुर्बान जेके आहे त उहो सबक़ु छाजो ॾींदी आहे? तव्हां ॾाढो सुठो चयो त ईद क़ुर्बान पंहिंजे पाण खे यानी की हिकिड़ी जेकी असां में अना आहे ऐं मां जेकी थी पई वञे त अॼुकल्ह हर को चवंदो आहे त मां जेको कयां थो उहो कोई बि नथो करे सघे। इहा जेकी मां आहे इहा ख़तमु करणी पवंदी। क़ुर्बानी असांखे पहिरियां त पंहिंजी शख़्सियत मां ॾियणी पवंदी ऐं बाद में हीअ जेके क़ुर्बानियूं आहिनि उहे असीं कयूं था। ऐं क़ुर्बानी सां मूंखे अलाए छो बसि यादि अची वेंदो आहे त जेकी दुनिया में जेका क़ुर्बानी असीं कयूं था त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन बि चयो, अलाह पाक खे फरमायो त हीअ जेकी मुंहिंजी क़ुर्बानी आहे इनखे अज़ीम क़ुर्बानी में अलाह पाक सां कन्वर्ट करे छॾियो। ऐं उहा अज़ीम क़ुर्बानी कंहिं ॾिनी? उहा अज़ीम क़ुर्बानी जंहिं ॾिनी उहा सभिनी खे ख़बर आहे। अहिड़ी क़ुर्बानी न करे थी सघे थी, न ई ता क़यामत ताईं थींदी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जेका क़ुर्बानी ॾिनी उन अज़ीम क़ुर्बानी खे हिननि कन्वर्ट कयो अलाह पाक उन क़ुर्बानी में। सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी क़ुर्बानी खे असीं न भुलंदासीं। रिसेंटली असां वटि हाणे अचण वारो आहे मुहर्रम बि ऐं उन क़ुर्बानी खे बि यादि कंदासीं। पर क़ुर्बानी लाज़वाल क़ुर्बानी जेका हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इब्राहिम जी ई सुन्नत खे अमल कंदे ऐं इब्राहिम जी ई आलमा आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन, ऐं उन्हनि जी क़ुर्बानी में अज़ीम शान क़ुर्बानी कन्वर्ट थी वई ऐं चेंज थी वई। सो क़ुर्बानी असांखे छा सेखारे थी? दर्स छा ॾिए थी? इंसानियत जो दर्स ॾिए थी। पहिरीं असीं सही इंसान त थियूं, पहिरीं असीं सही मुसलमान त थियूं। ख़ैर क़बूल करण वारी अलाह जी ज़ात आहे, कंहिंखे जज न कंदासीं, पर ॻाल्हाईंदासीं ईद क़ुर्बान ते। त ईद क़ुर्बान असांजे लाइ केतिरियूं ख़ुशियूं खणी आई आहे। सभ खां पहिरीं त असां वटि छुटियूं आहिनि, सो छुटियुनि खे एंजॉय कनि था ॿार। ऐं हर ईद असां वटि चांद रात आहे। असीं अॼु जे लाइ चवंदासीं त चांद रात आहे, पर असां वटि त हफ़्ते खां ई चांद रात हली रही आहे। जानवरनि खे था सुम्हण ॾियनि, ॿार न पाण था सुम्हनि। बिल्कुलु इहा ई आहे, न वरी असां वॾनि खे सुम्हण था ॾियनि। जहिड़ो मोहल्ले में लुड़ लॻो पियो आहे, शोर लॻो पियो आहे इलाही ज़्यादा। लेकिन ख़ैर इहे ई ईद जूं रौनकूं हूंदियूं आहिनि। इहे तव्हां भले केतिरो बि इरिटेट थी वञो, किथे न किथे तव्हांखे बि दिलि में ख़ुशी थींदी आहे। गोड़ गजगोड़ लॻो रहंदो आहे, ॿार ख़ुशि थींदा आहिनि पंहिंजनि ॿकरियुनि सां, पंहिंजनि गऊनि सां, पंहिंजनि गादियुनि सां। ऐं ख़ासि कर वरी उठ जॾहिं मोहल्ले में न ईंदो आहे, जॾहिं को उठ वठी थो अचे त पोइ त माना ॿारनि जी ख़ुशी जेका आहे उहा निराली थी वेंदी आहे। वरी सुभाणे जो ईद आहे त सुभाणे तव्हां इहे वाक़ियात बि ॾिसंदव, को जानवर ज़िबा करण खां पहिरियां भॼी वेंदो, वरी सॼो मोहल्लो हुनजे पोयां निकिरंदो, वरी हुनखे पकड़ींदो। वरी हिकु ॿ क्लिप बि असां हाणे बि वायरल थिया, कराची में 2 जानवर भॼी विया ऐं उन्हनि मोटरसाइकिल जो रसो जेको आहे फासी पियो। ॾिसो, अच्छा हुन ते वरी लिखियनि त मोटरसाइकिल चोरी करने की अनोखी वारदात। हालांकि गऊ चोरी न कनि बल्कि भॼनि पियूं त मोटरसाइकिल जो रसो बदल जानवरनि कराची में मोटरसाइकिल फुर करे भॼी वयूं। त इहे बि शयूं असां वटि साम्हूं आयूं। सोशल मीडिया जो ज़मानो आहे, सोशल मीडिया ते हाणे इहे वीडियोज़ पूरा हफ़्ता इहे हलंदियूं रहंदियूं। वरी कंहिंजो जानवर भॼी वेंदो, बाज़ औक़ात अहिड़ा बि वाक़िया थींदा आहिनि, सिरी ॾियण महिल जानवर उन दौरान ई भॼी वेंदो आहे। ख़ासि करे उठ भॼंदो अथव, ख़ासि करे उठ भॼंदो आहे। ऐं उन ई करे उठ खे जेका सीर ॾियण जो तरीक़ेकार आहे उहो बिल्कुलु डिफरेंट आहे। उनजी बाक़ाइदा हिकिड़ी टंग ॿधबी आहे रसियनि सां, ऐं देन उन खां पोइ जंहिं तरीक़े सां नहर कबो आहे उहो हिकिड़ो सिलसिलो बिल्कुलु डिफरेंट आहे।
उहो जॾहिं लहर थींदो आहे त सॼो मोहल्लो बल्कि ॿियनि मोहल्लनि जा बि माण्हू अची करे जमा थी वेंदा आहिनि, यार फलाणे मोहल्ले में उठ आयल आहे, असां ॾिसंदा हुआसीं हिनखे कीअं लहर कयो थो वञे। त इन तरीक़े सां तव्हांजो बि सिलसिलो जारी हूंदो। तव्हां पाण बि असांखे ॿुधायो, पंहिंजे कॉमेंट्स में राय में इज़हार कजो, तव्हां छा कुर्बानी करे रहिया आहियो, तव्हांजूं तयारियूं कीअं हली रहियूं आहिनि। ॿार जेके आहिनि न, ॿार हिकिड़ो बकरो ऐं 14 खां 15 ॿार हुनजे पोयां ऐं रड़ियूं उन्हनि ॿारनि जो असांखे ॿुधाईंदियूं आहिनि त ज़रूरु हितां को बकरो गुज़रियो आहे या हुनखे वठी गुज़रनि था, उहो बकरो पाण परेशान थो थी वञे, आया मां कयो छा आहे। ऐं ॿिया वरी ॿार छा था कनि, जो हिकिड़ो इहो हॉर्न वठी ईंदा आहिनि, हॉर्न टाइप कुझु हुनमें हुनजे कननि में, जानवरनि जे कननि में वॼाईंदा आहिनि। ॾिसो इन खां जानवर तंग थींदा आहिनि, परेशान थींदा आहिनि। सो उनजे करे ॿारनि खे कॾहिं कॾहिं हिट बि कंदा आहिनि, वॾनि खे बि हिट कंदा आहिनि ऐं जानवर पाण पंहिंजे वेझो बि नथो अचण ॾे। ॿियो इहो जो जानवरनि खे अगरि असीं थंभनि सां ॿधूं था त प्लीज़ इहो बि ॾिसो त उन थंभे में करंट न हुजे, उन थंभे में का अहिड़ी शइ न हुजे त जेको तव्हांजो ॿार या वरी तव्हांजे जानवर खे नुक़सानु पहुचे। इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखो। ॿार ऐं जानवर खे ख़ासि करे गाह ऐं जेको पाणी आहे उहो टाइम ते ॾियो, छो त हू बेज़बान आहे, घुरी नथो सघे। ईअं न आहे त सुभाणे क़ुर्बानी जी ईद आहे, सुभाणे क़ुर्बान थींदो, पर प्लीज़ अॼु त खारायो उनखे ड्रॉ करे खाराइजे ऐं क़ुर्बानीअ जे जानवर त नथो घुरी सघे। मां तव्हांखां घुरां थो ब्रेक खपे। ओ माय गॉड, हलो ठीकु आहे, ब्रेक था वठूं ऐं नंढड़े ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। पर अॼु ईद क़ुर्बान जो बि ॻाल्हियूं थींदियूं, किरा न वञिजो, वरी वापसि था अचूं नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अगेन वेलकम बैक कयूं था तव्हांखे मॉर्निंग विथ आवाज़ में। ॻाल्हियूं वञनि पियूं ईद जूं, ईद क़ुर्बान जूं। सुभाणे ईद आहे त मुख़्तलिफ़ शहरनि जा हालात असीं मालूम कंदासीं, असीं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं हलंदासीं ऐं कनेक्ट कंदासीं पाण सां पंहिंजे रिपोर्टर्स खे ऐं उन्हनि खां मालूम कंदासीं त छा सूरत हाल आहे। हिन वक़्तु लाड़काणे जे रिपोर्टर असांखे जॉइन कयो आहे। रशीद समोसाजन खां पुछंदासीं त उते छा सूरत हाल आहे, ईद उल अज़हा जे हवाले सां केतिरा जानवर अची चुका आहिनि, मंडी जी छा सूरत हाल आहे। हिकु तरफ़ महांगाई आहे त ॿिए तरफ़ वरी माण्हू वठनि था अथा, पर वरी घणो बहस थी वञे पियो। घणो माण्हू चवनि था त असांखे घटि कयो, पर वरी जेके वापारी आहिनि उहे चवनि था त असांजो हेतिरो ख़र्चो थी वियो आहे, सो असांखे बि त पंहिंजा पैसा मिलनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इहा ई सूरत हाल आहे। असां लाड़काणे मां पंहिंजे ब्यूरो चीफ रशीद समो खां हाल वाल वठंदासीं त सुभाणे ईद आहे। हींअर ताईं त मंडियूं ख़ाली थी वयूं हूंदियूं मुंहिंजे ख़्याल सां, वधीक असां ॼाणींदासीं छा सूरत हाल आहे। रशीद साहब ॿुधाइजो छा हले पियो लाड़काणे जी तयारी में ईद जी? न मंडियुनि में जेको माल आहे उहो तमामु वॾे तादाद में अञा मौजूदु आहे ऐं जानवर उहे जीअं 2-3 साल पोइ ते वञूं जीअं जानवर विकिरो थींदो हो ऐं वॾे तादाद में माण्हू दिलचस्पीअ सां ख़रीदारी कंदा ऐं पंहिंजे पसंदि जा जेके आहिनि जानवर वठंदा, पर हाणे जेके महांगाई आहे उन्हनि माण्हुनि खे तमामु घणो सख़्तु परेशान करे छॾियो आहे। जंगबंदी त बंदि थी वई, पर जेको महांगाई आहे ऐं तेल जा जेके अघ आहिनि उहे जेको आहे घटिजी न सघिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सूरत हाल लाड़काणे जी इहो आहे त लाड़काणे जे हर नंढे वॾे चौंक चौराहे ते मुख़्तलिफ़ हंधनि ते चौपाए माल जूं नंढियूं पिढ़ियूं त लॻल हूं, पर हिकु बाईपास ते जेको आहे तमामु वॾी हिकिड़ी पिढ़ी अलॻि उहा लॻल आहे। पर उते जेको आहे जेके वापारी लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कजे त लाड़काणो, रतेदोरो, नवंदरो, बाकराणी, बाडरे, उन समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणियूं पिढ़ियूं लॻल आहिनि ऐं उतां जा माण्हू पंहिंजा जानवर हेॾे लाड़काणे में हिते खणी अचनि पिया पिढ़ीअ ते। पर अक्सर जेके वापारी आहिनि उन्हनि जो इहो उहे बि दाए रहिया आहिनि। हिकु तरफ़ जेको आहे ख़रीदार बि पंहिंजो दाऊं करे रहिया आहिनि ऐं वापारी अलॻि दाऊं करे रहिया आहिनि त महांगाई आहे ऐं ख़रीदार बि महांगाई जी दाऊं करे रहिया आहिनि। ऐं जेके ख़रीदार आहिनि, ख़रीदारनि जो चवणु आहे त जेको ढोर या जेको चौपायो माल बकरो 40,000 रुपए में असां वठंदा हुआसीं गुज़रियल साल या उन खां अॻु में,
उहो हिन वक़्तु उनजो रेट डबल ॿीणो ऐं टीणो चोणो थी वियो आहे। 80,000 लख 1.5 लख रुपए जो जेको आहे बकरो थी वियो आहे। ऐं ॿियो जेके जानवर आहिनि उहे उन्हनि जा रेट बि जेको आहे तमामु वधाया विया आहिनि। को जानवर 2.5 लख रुपए जो आहे, को जानवर 5 लख रुपए जो आहे, को जानवर 8 लख रुपए जो आहे। ईअं मुख़्तलिफ़ जानवरनि जा रेट आहिनि, जंहिंजे करे जेके ख़रीदार आहिनि उहे जेका आहे सभु तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। ऐं ख़रीदार था चवनि त महांगाई जे करे जेके आहिनि उहे असां पंहिंजे पसंदि जा जेके जानवर आहिनि त उहे नथा ख़रीद करे सघूं, छो त जेको रेट आहे उहो तमामु घणो वधीक आहे। जीअं तव्हां पिड़ियुनि लाइ ॿुधायो त जेके माल जूं पिड़ियूं आहिनि उहे चौक ऐं चौराहनि ते बि लॻल आहिनि, छा हुकूमत जी तरफ़ां इहो ऐलान नाहे कयो वियो या सभिनी खे इहो नाहे चयो वियो त जेकी माल पिड़ी आहे उहा शहर खां ॿाहिरि हुजणु खपे, छो त जानवर आहिनि, का बीमारी बि आहे या घणो कुझु ॿियो थी वञे थो? छा गवर्नमेंट जी तरफ़ां को अहिड़ो ऐलान, का अहिड़ी सूरत हाल साम्हूं आई आहे? अच्छा ॾिसो, जेको नंढा जीअं चौपायो माल आहे, बकरनि जी जेके पिड़ियूं आहिनि उहे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि। जेके वॾे माल जी जेके आहे उहा वॾी पिड़ी जेकी आहे उहा बाईपास ते लॻे थी, त उन में जेको आहे छो त वॾो जानवर उते शहर तरफ़ उन्हनि जूं को पिड़ियूं कोन्हनि। नंढनि नंढनि जानवर जेके बकरा आहिनि उन्हनि जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ चौराहनि ते, किथे 100 जेका आहे बकरा त किथे 150 बकरा ईअं माना बीठा आहिनि, उहे माण्हू उते ख़रीद कनि पिया। पर मसइलो इहो आहे त हिन वक़्तु मजमूई सूरत हाल इहा आहे त जेकी महांगाई आहे गुज़िरियल साल ऐं हुन खां अॻु जी जेकॾहिं भेट कयूं त उन में ईद उल जे उज़ा जीअं वेझी ईंदी हुई, उन में हफ़्तो बचंदो, हिकिड़ो ॾींहुं बचंदो, 2 ॾींहं बचंदा, त उन में जेके जानवर आहे उहे न मिलंदा ऐं विकिरो थी वेंदा अॻु में ई। हाणे सूरत हाल इहा आहे त नंढो जानवर हुजे वॾो जानवर हुजे उहो जेको आहे हिन वक़्तु ताईं उहे जेके वापारी आहिनि उन्हनि जो उहो विकिरो नथो थिए। उनजी वॾी वजह आहे महांगाई ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि जा जेके ख़र्च आहिनि उहे तमामु घणा ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधी विया आहिनि। हिकु ईद आहे, माण्हुनि जा जेके ख़र्च आहिनि, ईदुनि जा अलॻि ख़र्च आहिनि, वरी जेकॾहिं जानवर वठनि था त उनजो अलॻि ख़र्च आहे। मिडिल क्लास तबिको जेको हुयो, हाणे मिडिल क्लास तबिको बि कुर्बानी करण लाइ जेको आहे सोचे पियो त कुर्बानी कजे या न कजे, छो त लोअर जेको क्लास तबिको आहे उहो त कुर्बानी कंदो ई कोन्हे, छो त अहिड़े महांगाईअ जे दौर में त उहो कुर्बानी करे बि नथो सघे। जेकॾहिं 4 खां 5 साल अॻिते वञूं त उन में इहो लोअर क्लास तबिको बि कुर्बानी कंदा हुआ कुझु। पर हाणे सूरत हाल इहा आहे त जेको मिडिल क्लास जेको विचो तबिको आहे उहो बि कुर्बानी करण लाइ सोचे पियो, छो त जेके जानवरनि जा जेके रेट आहिनि उहे तमामु जी, उहा ई मुबशर ॻाल्हि थी वई। जीअं असीं कयूं पिया ॻाल्हि त असीं कुर्बानी करण खां पहिरीं सोचूं था त केतिरो जानवर महांगो आहे, करोड़नि ताईं जानवर वञी पहुता। इहो ई आहे सभा जहिड़ी सूरत हाल हले पई महांगाई जी ऐं लाड़काणे जे ख़ुसूसी तौर ते, त लॻे इहो ई थो त माण्हू ज़रे घटि हाणे पोइ कुकड़ी कोइन भला हाणे पोइ ॿियो त कुझु बि सम्झ नथो अचे। त रशीद साहब इहो ॿुधाइजो, ईद में बसि कुझु ई टाइम बचियो आहे, 1 ॾींहं, त हाणे हिन हवाले सां जेके मौसमी कसाई तयारु थी वेंदा आहिनि, वरी कसाई बि मैदान ते लहींदा आहिनि, हो बि हींअर चौकनि ते नज़र अची रहिया आहिनि। इन जो छा सिलसिलो आहे? मौसमी कसाई जी छा सूरत हाल आहे? बुकिंग हलंदी आहे, बुकिंग हले पई, उन्हनि बि रेट पंहिंजा वधाया आहिनि। अच्छा, बिल्कुलु इहा वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके कासाई 1000 रुपया वठंदा हिन वक़्तु उन्हनि जो रेट बि 5000 रुपया थी वियो आहे। हाणे माण्हू जेको ढोर या जानवर वठे थो उज़ा लाइ, त कासाईअ खे उहे बि मुख़्तलिफ़ रेट आहिनि। बकरे जो रेट 5000 आहे, जेकॾहिं वॾो ढोर वठंदो त उनजो जेको रेट आहे उहो 10 खां 15000 आहे। वरी कासाई उन ते अलॻि उनजा जेके पावा आहे उहो खणंदो, उनजो मगज़ खणंदो, उहा अलॻि जेका आहे कासाइनि जी जेकी ब्लैक मेलिंग आहे उहा अलॻि आहे। हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे त जेके जानवर सां गॾु जेके कासाई आहिनि हाणे उहे बि जेको आहे माण्हुनि खे 2 हथनि सां फुरनि पिया, छो त उहे सोचनि पिया त अहिड़ी ईद जी सीज़न वरी साल खां पोइ ईंदी। जीअं कपिड़े वारा या ॿिया वापारी आहिनि, चौंपलिन वारा या ॿिया ईदूं वेझियूं थींदियूं आहिनि, सब्ज़ीअ वारा रेट वधाईंदा आहिनि। ईअं हिन ते कासाइनि बि पंहिंजा जेको आहे रेट चोणा ऐं ॾऊण ते वधाए छॾिया आहिनि। त जेके माण्हू आहिनि उहे हिकु त मां तव्हांखे अॻ में ॿुधायुमि त माण्हू ईद जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे शॉपिंग आहे, पंहिंजे ॿारनि बच्चनि खे ईद ते जेको रेड़ीअ वारो ग़रीब हूंदो आहे उहो बि पंहिंजे ॿारनि खे कपिड़ा वठी ॾींदो आहे। सो हर माण्हू ईद जी ख़रीदारी कंदो आहे।
हाणे ईद जी ख़रीदारी सां गॾु जानवर बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे वठे, वरी कासाईअ जा नखरा अलॻि हूंदा आहिनि। बुकिंग कासाईअ जी असां हिते लाड़काणे में जेकी बुकिंग आहे उहा कासाईअ जी अॻ में थींदी आहे, जीअं मुख़्तलिफ़ हंधनि ते थींदी आहे। पर हाणे जेके कासाई आहिनि उन्हनि जा बि जेके रेट आहिनि उहे चोड़ा थी विया आहिनि ऐं जेके उज़ा करण वारा आहिनि माण्हू, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरें ॾींहं ते जेको कासाई आहे उहो 5,000 वठंदो ऐं 10,000 वठंदो, त ॿिए ॾींहं ते कासाई उहो 5,000 वठंदो, छो त हुनखे ख़बर आहे त 3 ॾींहंनि खां पोइ ख़तमु थियो आहे। पोइ घणा माण्हू 3 ॾींहं ते बि उज़ा कंदा आहिनि, छो त कासाइनि जा वरी नखरा अलॻि हूंदा आहिनि। अच्छा रशीद साहब, जीअं तव्हां पिड़नि जी माल पिड़नि जी ॻाल्हि कई, पर कुझु वापारी पंहिंजा जानवर खणी करे ॿियनि वॾनि शहरनि ॾांहुं वञनि था, जीअं कराची ॾांहुं कुझु वापारी ईंदा आहिनि ऐं उते बि उन्हनि जे माल जा ओतिरा पैसा उन्हनि खे नथा मिलनि, नथो प्रॉफिट मिले। वजह सिर्फ़ु महांगाई आहे या ॿियो कुझु बि ॾिसो पिया? ॾिसो, इन में वापारियुनि सां असांजी जेकी आहे उहा ॻाल्हि ॿोल थी, त वापारियुनि जो चवणो हो त असां जेका आहे कराची में बि जानवर खणी विया आहियूं, जानवर उतां वापसि खणी आया आहियूं, छो त उते बि मंदी लॻी पई आहे ऐं जेको चारो आहे उहो महांगो थी वियो आहे ऐं वापारी था चवनि त असां हथ राधू ईअं कॾहिं बि हुननि जा रेट वधाया न आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे महांगाई थी वई आहे, चारो महांगो थी वियो आहे, उनजे करे जेको आहे रेट महांगा आहिनि। पर कराचीअ में बि इहा सूरत हाल लॻी पई आहे त कराचीअ में बि जेका आहे ख़रीदार त तमामु घणा आहिनि, पर जेके जानवर आहिनि उहे ख़रीद करण वारा तमामु घटि आहिनि। ठीकु आहे रशीद, हाणे थोरो असां वधीक अॻिते हलंदासीं। तव्हां भला पंहिंजा हाल वाल ॾियो, छा कुई रहिया आहियो, कुर्बानी करे रहिया आहियो? सभा चई पई लाड़काणे अचणो आहे गोश्त वग़ैरह खाइण, पोइ आसरो ॾियूंसि या न? हेड़ी महांगाई लॻी पई आहे, मां त तव्हांखे ॿुधायमि न, मिडिल क्लास में बि असां त मिडिल क्लास में बि नथा अचूं, पोइ असांजो बि इहा हाल साॻियो आहे। आईफोन वारा भी मिडिल क्लास में न अचनि, इज इट पॉसिबल? असां कंदासीं हाज़ुर आहे तव्हांखे ऐं सभा खे, जिते चवंदो उते गोश्त पहुची वेंदो ऐं जेको आहे TCS न त खणी कंहिं कोच जे थ्रू ई मोकिलींदासीं। हा, इहे को आसरो वासरो ॾियो असांखे, त को ॻाल्हि बि ठहे, असां त लाड़काणे बि अची वेंदासीं, सभा त सखर वञे ई थी। जानवर चवंदो त जानवर बि असां वठी मोकिलींदासीं तव्हां। जानवर जी हेॾां वधीक ज़रूरत आहे मुबशिर खे, छो त मुबशिर जी हाणे शादी बि थियण वारी आहे। सो तव्हांजी महिरबानी रशीद साहब। मुबशिर त माना उहे जानवर जा पैसा बि पाण वटि हाली गॾाए रखे न। बिल्कुलु ईअं ई आहे रशीद साहब, लाड़काणे में ईंदासीं असां बि शादी करण, पोइ तव्हांजी ख़िदमतूं वठंदासीं असां लाज़मी। रशीद साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो ऐं असांखे मंडी जी सूरत हाल ॿुधाई, लाड़काणे जी सूरत हाल ॿुधाई। ॾिसो मुबशिर केॾी न महांगाई लॻी पई आहे, सो माण्हू कुर्बानी त करे, पर कीअं कजे? हाणे जेके पहिरियां हिसो कंदा हुआ, वरी उन 2 हिसा करण लॻा, वरी पोइ नंढे जानवर ते अची विया, पर हाणे उहे ई माण्हू वरी रिवर्स थी विया आहिनि, वरी हिसे ते अची विया आहिनि। सूरत हाल इलाही ज़्यादा डिस्टर्ब नज़र पई अचे। ॿियनि शहरनि जा बि हाल वाल असीं ॼाणींदासीं, लेकिन लाड़काणे में तव्हीं ॾिसो, यानी एतिरो महांगाईअ जो ज़ोर। वरी जेके माण्हू लाड़काणे मां वापारी खणी आया कराची माल विकिणो करण लाइ, उहे बि हींअर ईद खां 1 ॾींहं पहिरियां वापसि पहुची विया आहिनि। जेको माल हुनजो बचियो आहे उहो वापसि खणी विया आहिनि। त यकीनन आहे करंट सिचुएशन बि अहिड़ी हले पई, तेल जा अघ वधी विया, वरी जंग वारा मामलात असां ॾिठासीं, त उमेद आहे त थोरो मज़ीद हालात बहितर थींदा, असांजी मईशत बहितर थींदी। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक शहरनि जा बि हाल वाल वठी करे अवां ताईं पहुचाईंदासीं, पंहिंजी बि ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचाईंदासीं। लेकिन हिते कुझु देरि साई था पटूं, छो जो गोश्त कुर्बानी जूं घणियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। असांखे हाणे पाणी थो अचे, त हाणे साई वठी करे पहुचूं था। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। ईद खे कुझु ई टाइम बची वियो आहे, सुभाणे ईद जूं आहे सिलसिलो ऐं अॼु हलनि पियूं तयारियूं। असां ब्रेक खां पहिरियां हालात वाक़ियात मुख़्तलिफ़ शहरनि जा ॼाणे रहिया हुआसीं।
ऐं हाणे असां ॿियनि शहरनि ॾांहुं बि वधंदासीं जो ख़बर त पए त अॼु ईद जो माना आख़िरी ॾींहुं तक़रीबन आहे, सुभाणे ईद आहे, त माल पीड़ियुनि जी छा सूरत हाल आहे? को माल बचियो बि आहे माण्हुनि जे लाइ या बाक़ाइदा ढोर ढगा सभु बीठा आहिनि, अञा कंहिंखे ख़रीद करण वारो न आहे? त सभा ॾियो हाल हाणे कहिड़े शहर हलिजे, छा रिपोर्ट कयूं? अच्छा, हाणे हलूं था मुंहिंजे शहर यानी कि सखर शहर हलूं था ऐं उतां जी सूरत हाल मालूम कयूं था। उते बि खोड़ सारियूं माल पिड़ियूं हूंदियूं, जानवर बीठा हूंदा। असांखे अब्दुल रशीद सखर मां जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब्दुल रशीद साहब, छा भला सूरत हाल आहे सखर जी? छा हिते बि जानवर बीठल ई आहिनि या ख़रीदार वधीक आहिनि या जानवर घटि थी विया आहिनि? छा नज़र अचे पियो सूरत हाल? सभा बिल्कुल ही सखर जे अंदरि पहिरियों तव्हांखे मां माल पिड़ी जे हवाले ते ॿुधायां। जिते निसार अहमद सिद्दीकी टाउन आहे उते UC3 में ऐं हिते वॾी हिकिड़ी माल पिड़ी सजाई वई आहे। ऐं माल पिड़ी सजाई वई आहे अॼु 9 ज़ुल्हिज्जा ऐं ईद जो राति आहे ऐं सुभाणे ईद जो ॾियारो त मल्हायो वेंदो, पर हिते जोशो ख़रोश जेको आहे उहो ख़रीदारनि में उहो घटि नज़र अचे पियो। हालांकि जेको मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके मालवंत माण्हू अॼु हिन ईद उल अज़हा जे ॾियारे सां जेके विकिरे जे लाइ उहे माल उतारे आया आहिनि, उते काफ़ी ॾींहंनि खां हिते तरसल आहे उन्हनि जा हिते गाह जा अख़राजात या हिते पंहिंजी रिहाइश, पर एतिरी जेकॾहिं ख़रीदारी जेका हिकिड़ो हुजणु घुरिजे उहो घटि नज़र अचे पियो। ऐं बिल्कुलु हितां जा जेके विकिरो कंदड़ जेके मालवंत माण्हू जेके आया आहिनि उन्हनि में मायूसी हिकिड़ी फैलियल आहे। उनजो असुलु सबबु उन्हनि खां पुछियोसीं, जॾहिं ॿुधायो त हिते जेके तेल जा मुल्क में अघ जेके वधिया त वधण खां पोइ हिते जेके उज़यूं थींदियूं आहिनि तक़रीबन काफ़ी हिसे में पहिरियां त इहो हूंदो त ईद जा पहिरियां ई ॾींहं ईंदा त उन खां अॻु में ई हिकु ॿिनि तरीक़नि सां हिन जी ख़रीदो फ़रोख़्त हुई त माण्हू हिकु अॻुवाट ई ॻोठनि में इलाइक़नि में पहुची वेंदा हुया माल ख़रीद करण लाइ। ऐं उन खां ॿियो हिसो इहो हूंदो त शहरनि जे अंदरि वॾा हिकिड़ा हाल सजाया वेंदा सरकार पारां। हाणे उहा ॻोठनि मां सिस्टम त विकिरे जो ख़तमु थी वियो आहे, पर शहर जे अंदरि जेकी वॾियूं जेके माल पीड़ियूं सजायूं वेयूं आहिनि गवर्नमेंट तरफ़ां हिकु तरफ़ उते लखे करोड़ रुपयनि जा ख़र्च, ॿिए तरफ़ उन में जेका उहा ढल या रसीद थींदी आहे उहा म्यूनिसिपल खे ऐं उहा बि उपत कोन पई थिए। हितां जो जेको वापारी तबिको आहे उहो वधि में वधि जेको आहे उहो परेशान आहे। बिल्कुलु ठीकु आहे। अब्दुल रशीद साहब, ॿुधाइजो त इहे जेके ख़रीदार आहिनि उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? छा क़ुर्बानीअ जो जज़्बो घटि थी वियो आहे या क़ुर्बानी जानवर जा रेट ॿुधी करे सभिनी जा हां फाटी था पवनि? चयो बिल्कुलु, मां तव्हांखे इहा पहिरियां ई ॻाल्हि ॿुधायो न त जॾहिं ख़रीदार उन जानवर जे वेझो वञे थो या जेके अघ आहिनि उहे आसमान ते चोट चढ़ियल आहिनि ऐं अघु ॿुधण सां ई हू पोइ ते जेको हटी वञे थो। हाणे हिकिड़ो नंढो जानवर आहे त उनजी 2.5 खां 3 लख रुपया जेका क़ीमत ॿुधाई वञे पई, घटि में घटि 1.5 खां पोणा 2 लख जा जेके आहिनि। जेको जानवर कंहिं टाइम में 1 लख रुपए में विकिरो थींदो हो, हाणे त घटि में घटि को जानवर अहिड़ो को आहे ई कोन जंहिंजी लख सवा का क़ीमत जो लाज़मी। ऐं उन खां पोइ अहिड़ी सूरत हाल खां पोइ हितां जो जेको आम माण्हू आहे ऐं उहो तमामु घणो मायूस आहे। सिर्फ़ माण्हू मायूस न आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां त ख़रीदार बि मायूस आहे त जेके विकिरो करण वारा ऐं उहो बि मायूस आहे। सबबु हिन जो इहो ई साॻी जेका उहा महांगाई आहे। ऐं सुभाणे ईद आहे, ईद जूं ख़ुशियूं आहिनि ऐं इहे उमेदूं खणी जेके अॼु हाणे उन कल्ह त मुंहिंजो हिकिड़ो पीढ़ी ते वञणु थियो ऐं हिकिड़ो ख़रीदार आहे उन नंढड़ा हिकिड़ा 2 ॿारड़ा गॾु हुया ऐं उन खां मां जॾहिं मालूमात वरितमि त तव्हां ख़रीदारी करण आया आहियो त उहे वापसि वञनि पिया। उन नंढड़ी न्याणी जेको आहे मूंखे ॿुधायो त हम वापसि जा रहे हैं, उन उर्दू में ॻाल्हायो अबू तो जी हाँ तो अबू तो बकरा लेने आए थे लेकिन इधर वो रेट इतने वो हम नहीं ले सके अभी वापस जा रहे हैं। सो हालात में ये बुधायम त सिर्फ जो असुल जेका जड़ है ऐं जो सबब जेको आहे महंगाई को कोई सारी सूरत हाल इहा ई बीठी आहे। अब्दुल रशीद साहब, गवर्नमेंट जे तरफ़ां जेका माल पिड़ी लॻाई वई आहे जानवरनि जी, उहा किथे लॻाई वई आहे? छो त नंढा आहिनि असांजे शहर, रोड रस्ता बि नंढा आहिनि ऐं उते ई वरी बकरनि खे बि बीहारे माण्हू बीठा हूंदा आहिनि, वापारी ऐं कुझु वॾा जानवर बि बीठा हूंदा आहिनि। सो गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़ो छा ऐलान थियल आहे? गवर्नमेंट तरफ़ां त हिकिड़ी मरकज़ी चेयरमैन जेको तारिक चौहान पारां पंहिंजे UC3 में उहा वॾी हिकिड़ी जेका उहा माल पिड़ी लॻाई वई आहे
उते हुनजा इंतज़ाम बि तमामु मुकमिल आहिनि। उते नंढियूं नंढियूं कैंपियूं लॻाई वयूं आहिनि त जेके ही जानवर जा जेके मालवंद माण्हू जेके वठी आया आहिनि उन्हनि जे रहण जी जाइ, उनजे पाणी जो बंदोबस्तु, जेके नंढा वॾा जेके रोड हुया उते शिमकार इंतज़ामियत पंहिंजे तरफ़ां कोशिश शुरू कई आहे। पर मां इहो ॿुधायां त उन खां अलावा बि कानून जी भञकड़ी चइजे या ही जेका पिड़ी जेका लॻाई वई आहे उहा अहिड़ी मौजूद जॻह या न आहे, उहा ॿाहिरि लॻाई वई आहे। उन खां पोइ पाण मुरादो जेके ॻोठाणा इलाइक़े वासी आहिनि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जीअं ॿाकरा पिड़ी, नओं पिंड, सखर, उते बि उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ सां उहे शयूं पंहिंजो उनमें जेके नंढा ढोर हुजनि, जानवर, बकरियूं हुजनि, उहे अहिड़ियूं पिड़ियूं पाण बि क़ाइमु करे वरितियूं आहिनि। उन्हनि जो सबबु छा आहे? या त म्युनिसिपल इंतज़ामिया तरफ़ां हुननि खे या त अहिड़ियूं ॻरियूं फीस आहिनि या हुननि खां ॿियनि इलाइक़नि खां एॾे पहुचण ताईं को अहिड़ो को सवारी जा के बंदोबस्त न पिया थी सघनि, किराया महांगा। पोइ इन तरीक़े सिर्फ़ सखर में इहा हिकु वॾी मंडी न आहे, पर नंढनि नंढनि इलाइक़नि में पिणु अहिड़े क़िस्म जे मंडियुनि जो जेको आहे त उहो शुरूआत अॼु जेका इख़्तिताम ते पहुचे पई। ऐं बिल्कुलु सुबुह सां ईद जा ॾियारा मां तव्हांखे ॿुधायां, ईद जो ॾियारो आहे, अञा बि जोशो ख़रोश जेको माण्हुनि में उहो घटि नथो अचे पियो। ठीकु आहे अब्दुल रशीद, कसाईअनि जी भला छा सूरत हाल आहे? ॿियो हाल अहिवाल, मौसमी कसाई बि सखर में तयारु थी विया आहिनि, हुननि जा रेट किथे पहुता आहिनि? मोहन साहब, कासाई लफ़्ज़ तमामु खिल में अचे तव्हां ॻाल्हि कई त बिल्कुलु कासाई पंहिंजा जेके कात आहिनि उहे तिखा करे उहे वेठा आहिनि इंतज़ार में त सुबुह थिए त असां पंहिंजे कारोबार ते वञूं। हिकु इहा ॻाल्हि। नंबर ॿियो, हिकु त ख़रीदारी जेका घटि थी आहे, लाज़मी आहे कासाइनि जो जेको काथो हूंदो आहे हर साल में उन्हनि जी जेका पंहिंजी हिकिड़ी बजेट ठहियल हूंदी आहे त हिन सीज़न में मां 10 लख रुपया कमाया या 8 लख रुपया कमाया, प्लाट वरितुमि। लाज़मी आहे हिन दफ़े बि हिननि कासाइनि उहा प्लानिंग कई हूंदी, पर ग्राहक घटि आहे। लाज़मी आहे इहा खिल उन सिर्फ़ु जानवर जी कोन लहंदी ऐं एतिरी महांगाई वधंदी। उहो कासाई जेके पंहिंजा रेट जेके आहिनि ऐं असां ॾिसूं बि था त उन्हनि जा रेट जेके आहिनि उहे उरूज ते हूंदा ऐं मजबूरन बाक़ी ईअं लॻे थो त ईअं नथे त जेको ख़रीदार आहे उहो पाण ई कासाई बणिजी वञे। सही। अब्दुल रशीद साहब, मुख़्तलिफ़ ॻोठनि मां वापारी जेके आहिनि उहे सफ़र करे पंहिंजा जानवर खणी अचनि था ॿियनि शहरनि में विकिणण लाइ त जीअं असांखे मुनाफ़ो सुठो मिले, पर उते ताईं अची उन्हनि जो जानवर जेको आहे उहो बीमार बि कॾहिं कॾहिं थी पवंदो आहे, कंहिंखे खंघि ज़ुकाम या वरी बुखार बि थी पवे थो। त इन सिचुएशन में छा गवर्नमेंट जे तरफ़ां कोई वैक्सीनेटर या कोई डॉक्टर मुक़ररु कयो वियो आहे या कयो वञे, छा सम्झो पिया? सभा बिल्कुलु तव्हां हिकिड़े वॾे इशू जी निशानदेही कई आहे। तव्हां त इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं को जानवर अचे थो ते बीमार थिए थो त पोइ पंहिंजो सखर इंतज़ामिया तरफ़ां छा अहिड़ा इंतज़ाम मुकमिल आहिनि या न आहिनि। पर दरअसल इहा ॻाल्हि तव्हांजी पंहिंजी जाइ ते, पर हिते इहो बि न आहे त जेको जानवर अचे थो त उहो बीमार आहे या न आहे, पर अहिड़े क़िस्म जेका मां निशानदेही कई बिल्कुलु सरकार खे इहो ई करणु घुरिजे आहे। अॻ में त शुरूआती बुनियादी तौर ते अहिड़े क़िस्म जूं जीअं हुते पाणी जा स्टॉल त लॻाया विया आहिनि ऐं माल जे लाइ उहे जेके हाल टाइप जेके उहे ठाहिया त विया आहिनि। त इहा जेका तव्हां निशानदेही कई तव्हांजो पंहिंजो शहर आहे सखर ऐं बिल्कुलु हिकिड़ी तमामु घणी सुठी निशानदेही कई। अहिड़े क़िस्म जी सरकार पारां का बि शुरूआत कोन कई वई आहे त उन्हनि जेके आयल जेको मालवंदा वापारी आहे उहो ढोर वठी आहे बीमार आहे या हिते मुसलसल 8-10 ॾींहंनि खां उहा पाणी जी फोट सखर में त आहे ई आहे, पाणी घटि पियो मिले या हिते पाण में एॾी गर्मी थी आहे सखर में, उन गर्मी खां पोइ लाज़मी माण्हू त बीमार थिया आहिनि पर जानवर बि ज़रूरु बीमार थिया। इन बीमारी जे लाइ सरकार खे हितां जी म्युनिसिपल इंतज़ामिया खे ज़रूरु उपाय वठणु घुरिजनि। पर सरज़मीन ते पाण विया थी त अहिड़े क़िस्म जी का बि सरकार पारां काई बि माना काई शुरूआत न कई वई आहे। ठीकु आहे अब्दुल रशीद, इहो ॿुधाइजो सफ़ाई सुथराई जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि? कल्ह यकीनन सॼे सखर में रत ऐं इहे सभु शयूं हूंदियूं, इन हवाले सां इंतज़ामिया बल्दियात पारां कहिड़ा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि? हा बिल्कुलु, ज़िले इंतज़ामिया पारां अॼु खां वठी हिकु पासे त इहे जेके पाण पीढ़ी ते ज़िक्र कयोसीं शहर जे अंदरि बिल्कुलु म्युनिसिपालिटी जेके फायर जी गाॾियूं हूंदियूं आहिनि फायर पाणी जी शिनकार लाइ
उहे अलर्ट बि थी विया आहिनि। जीअं राति पंहिंजो ईद जो चंड बीहंदो त बीहण सां ई मां सम्झां थो त जेको रोडनि रस्तनि ते पाण सम्झा सफ़ाई जा इंतज़ाम बिल्कुलु मुकमल थियण जे लाइ हुननि अॼु के वॾा वॾा जेके ईदगाह आहिनि ईदगाहनि ते उते वॾा शामियाना लॻाए करे उते जेके पाणी जे लाइ फायर ब्रिगेड जूं गाॾियूं ऐं उहे शमकार जे लाइ बि आंदियूं वयूं आहिनि। ॿाहिरि जेके इंतज़ाम आहिनि तक़रीबन जिते बि शहर जे अंदरि जेकी ईद नमाज़ जे लाइ उहे ईद सॼा वॼनि पिया ऐं उन्हनि जो बिल्कुलु इंतज़ामिया जी नज़र बि आहे। पर वरी बि अॼु राति ताईं ॾिसजे त हुकूमत या हितां जी ज़िले इंतज़ामिया ऐं चेयरमैन ऐं म्युनिसिपल कमेटी या हितां जा चूंडियल नुमाइंदा इनखे वधीक अञा केतिरो असराइतो कनि था, इहा बि तव्हांजी सुठी निशानदेही आहे। बिल्कुलु ठीकु आहे। वॾी महिरबानी अब्दुल रशीद साहब, अवां असांखे सखर जा हालात वाक़ियात ॿुधाए रहिया हुया ताकी थोरो एहतियात करे सभा पहुची सघे सखर इंशाअल्लाह। एहतियात करे ही पहुचंदासीं छो त पहिरियां त जानवरनि खां एहतियात करणो पवंदो। हिन ईद जी सीज़न में ॾिसो हूअं जानवर असांखे तंग न कंदो आहे, न ई असीं उनखे तंग कंदा आहियूं, न ई वरी असांजो एॾो कोई रुझान या ख़्याल हूंदो आहे। पर हिन ईद ते स्पेशली असां जानवर खे ई ॾिसंदा आहियूं, जानवर असांखे ई ॾिसंदो आहे। बिल्कुलु सो इन जे करे एहतियात लाज़मी आहे छो त जानवर छितो थियल हूंदो उनखे ॿार छितो कंदा आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे, इहा ई सूरत हाल आहे। नाज़रीन हाल अहवाल हलंदा रहंदा, वधीक शहरनि ॾांहुं बि हलंदासीं सभा, बिल्कुलु हलंदासीं, पर छो न ब्रेक वठिजे। ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं नाज़रीन, ॿियनि सूरत शहरनि जी बि सूरत हाल मालूम कंदासीं, असीं तव्हां सां गॾु कनेक्ट रहंदासीं मॉर्निंग विथ आवाज़ में। नंढड़े ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। नाज़रीन हिकु बार ॿीहर भलीकार मॉर्निंग विथ आवाज़ में ईद जूं ॻाल्हियूं, ईद जे क़ुर्बानीअ जूं ॻाल्हियूं, छो त क़ुर्बानीअ जी ईद ऐं जानवरनि जी ॻाल्हि न थिए त इहो कीअं थो थी सघे। हिन ईद ते हूअं बि मुबशिर तयारी कई वेंदी आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जानवर वठण जी, गोश्त विराइण जी, न ख़र्ची वठण जी हीअ ईद आहे। चवंदा आहिनि गोश्त खाइण जी ईद आहे, ख़र्ची वठण जी ईद न आहे। ऐं ॿी ॻाल्हि वरी इहा कंदा आहिनि त कपिड़नि पाइण जी ईद न आहे, हीअ गोश्त कटण जी ईद आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। वरी पोइ बि ॿार छिके छिके ईदी त वठी ई वेंदा आहिनि, असांखे ईदी खपे ई खपे, पोइ ॿारनि खे ॾियणी बि पवंदी आहे। कपिड़नि जी ॻाल्हि आई, लास्ट टाइम बि मां तव्हां सां डिस्कस कयो त छोकिरा ते न ईद ते बिल्कुलु रिलैक्स हूंदा आहिनि, ईदी माहौल हूंदो आहे, छो जो असांजो बि इहे सीज़न हूंदो आहे। छोकिरा खोड़ सारा कमाइण जो, कात छुरियूं तेज़ कराए बाक़ाइदा असां फील्ड में लही वेंदा आहियूं ऐं बाक़ाइदा माना 3 ॾींहं चांदी हूंदी आहे। चांदी। अच्छा, तव्हां बि मूंखे लॻे थो त तव्हां बि हाणे कसाई थी वेंदव। इहे जेके न आर्टिफिशियल कसाई निकिरंदा आहिनि पंहिंजे घरां, शायदि उन्हनि में मुबशर बि शामिल आहे त हिननि 3 ॾींहंनि में एतिरी दिहाड़ी कमाइबी जेतिरी हिते पगार शायदि मूंखे न मिलंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं ईअं ई असीं जीअं मुख़्तलिफ़ शहरनि जूं सूरत हाल मालूम कयूं पिया, हिन वक़्तु हैदराबाद जी सूरत हाल बि मालूम कयूं, छो न? हा बिल्कुलु ज़रूरु। असांखे वीडियो लिंक ते कनेक्ट कयो आहे इम्तियाज़ कोसो, असांखे जॉइन कयो आहे। असां इम्तियाज़ कोसो खां हैदराबाद जा हालात ॼाणींदासीं। इम्तियाज़ साहब ख़ुशि आहियो, सुभाणे ईद आहे, ॿुधायो हैदराबाद जे माण्हुनि जूं कीअं तयारियूं हली रहियूं आहिनि? महिरबानी मुबशर भाउ, हैदराबाद में बि ॿाहिरि हाणे ईद में हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे, सुभाणे ईद आहे त मां जेका तयारी कई आहे जानवरनि खे क़ुर्बान करण लाइ, हुन में माण्हू मसइलो कान की सुभाणे हुननि जी ऑयल थोरी घणी ॿारनि जी शॉपिंग आहे, ख़ासि करे छाकाणि त इन ईद ते एतिरो ख़रीदारी जो जेको लाड़ो हुजे तो न हूंदो आहे। वॾी क़ुर्बानी वारी ईद हुजे की माण्हुनि जी तक़रीबन ख़्वाहिश हूंदी आहे कि हाणे पंहिंजा जानवर नंढा हुजे या वॾो हुजे उनखे क़ुर्बान थी कंदा ऐं उहो गोश्त पाण में थी विरायो वेंदो, वरी उनजी जेका बारबेक्यू वग़ैरह ठहे थी या खाइण जो कोई स्टाइल अंदाज़ हुजे त उन में माण्हुनि जी तयारी हुजे थी। अॼु आख़िरी ॾींहं आहे, हाणे कुझु माण्हू असां ॾिसूं था कि पंहिंजा चाकू छुरियूं कात वग़ैरह इहे खणी हुते जेके तिखा कनि था मार्केटनि में, उते उन्हनि उनजो रुख करे वरितो आहे जो तव्हां कातियूं बातियूं इहे पंहिंजा कात छा कराइनि थियूं, जीअं गोश्त वग़ैरह आसानी सां कटे सघनि। कुझु माण्हू
असां ॾिसूं था त पंहिंजा जेके हुननि जा जानवर आहिनि उन्हनि खे सीगारे रहिया आहिनि, छाकाणि त हुननि जो हाणे हुननि वटि सम्झो त आख़िरी ॾींहुं आहे। कुझु माण्हू वरी हिते कासाइनि जी जेका मार्केट आहे उहा इलाही गरम थी वेंदी आहे ईद वारे ॾींहुं, ख़ासि करे पहिरीं ॾींहुं त कासाई जेके आहिनि ऑर्डर ते हुननि खे हथ न आहिनि ईंदा, त ॻोल्हींदा आहिनि त अहिड़ो को कासाई असांखे मिली वञे पहिरीं फ़ुर्सत में असांजो जानवर क़ुर्बान थिए जीअं क़ुर्बानी वारे जेको फ़लसफ़ो आहे सुन्नत इब्राहिमी आहे उहो पंहिंजो जेको हिन जो आहे हर साल कंदा आहिनि, उहा करे वठनि त उन खां पोइ जेको आहे वांदा थी पंहिंजे मिटनि माइटनि घुमण वञनि या पंहिंजे ॿारनि खे बि घुमाइण लाइ वठी वञनि। त इन वक़्तु जेके कासाई आहिनि उहे सफ़ा उन्हनि खे हथ नथा अचनि ऐं उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे बि इलाही हाई आहिनि, त माण्हू इन लाइ बि परेशान आहिनि। उन्हनि खां पुछंदा वठनि त हाणे कासाई असांखे किथे मिलंदा त जीअं असां पंहिंजे जानवरनि खे क़ुर्बान करे तव्हां सही था चओ, कासाइनि खे बि इलाज करणा पवनि था, बल्कि कासाइनि खे मिनतूं करणियूं पवंदियूं आहिनि त प्लीज़ अचो असांजो जानवर कटे वञो। अच्छा मालकपुरनि जी छा सोच हाल आहे, छा जानवर वधीक आहिनि या वरी ख़रीदार वधीक नज़र अचनि था? बिल्कुलु सभा हैदराबाद में छाकाणि त हींअर पेट्रोल ऐं डीज़ल ताज़ो महांगो थियो, सॼे मुल्क में महांगाई जो उठ थियो, त इन करे जेके जानवर आहिनि उन्हनि जा रेट तमामु हाई हुआ। हाणे अॼु आख़िरी ॾींहुं आहे, हाणे जेके वापारी आहिनि वरी तइदाद में जानवर काए पहुता आहिनि उते पिड़ियनि ते, त उहे बेज़ार आहिनि, वधंदा आहिनि त घटि वधि में पंहिंजो जानवर हिकु अधु कपाए वञनि विकिरो कंदे जीअं हू बि पंहिंजे घर रवाना थी वञनि। अॼु असां ॾिठो आहे त थोरो घणो ख़रीदारी में लाड़ो वधियो आहे, ख़ासि करे जेके मालपुड़ियूं लॻल आहिनि, हिकिड़ी बाईपास ते मालपुड़ी आहे या नंढियूं वॾियूं शहर जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मां नतरदू मालपुड़ियूं हणी छॾियूं आहिनि, उते बि माण्हू अचनि था। पर हाणे हिकिड़ो बकरो जेको माण्हू वठनि था 5 किलो 8 किलो वारो, उन जा रेट ॾिसो 50 खां 80 हज़ार रुपया आहिनि। जेकॾहिं कोई बड़ो या ढाबो अची वठनि था उहो त इन वारो 20 किलो 25 किलो हुनजो वज़न हुजे थो त उहो बि 2-2.5 लख रुपए में हुननि खे मिली रहियो आहे। त इन करे महांगाई तमामु घणी आहे। ग़रीब माण्हू ख़ासि करे असां ॾिठो आहे ॿिए जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि उहे अकेले सिर्फ़ु क़ुर्बानी कंदा हुआ, पर हाणे उन्हनि बि कोशिशि कई आहे त पाण में जेके 7-8 पतियूं पवंदियूं उन हिसाब सां उहे गॾिजनि, जीअं हिकिड़ो ई को 3-3.5 लख 4 लख जानवर वठनि ऐं पोइ उनजी सुभाणे उहा असांजे सां क़ुर्बानी कनि। त मालपुड़ी में जानवरनि जो तइदाद त तमामु घणो असांखे नज़र अचे थो, पर माण्हू जेके ख़रीदार आहिनि उहे न हुअण जे बराबरि आहिनि। वापारियुनि जो चवणु आहे त हेल जेको आहे हीअ जेका ईद आहे उन्हनि खे इलाही उन्हनि जे लाइ बुरी साबित थी आहे, छाकाणि त उन्हनि जा जेके जानवर आहिनि उहे वॾी तइदाद में विकिरो न आहिनि, त अधु खां घणा जानवर जेके आहिनि उहे वापसि पंहिंजे ॿारनि ॻोठनि में पाए वेंदा, वरी ॿिए साल जो इंतज़ारु कंदा त जीअं हुननि जो जेको रेट आहे उन्हनि खे मिली सघे, उन्हनि जो जेको ख़र्च आहे उहो बि निकिरी सघे। पर हिन वक़्तु असां ॾिठो आहे छाकाणि त हाणे आख़िरी ॾींहुं आहे त हर माण्हू जी कोशिशि आहे घटि वधि में हू पंहिंजो जानवर वठनि, गॾिजी सॼी बि करे हू क़ुर्बानी कनि सुभाणे, छाकाणि त क़ुर्बानी हुननि खे इन आउ करणी आहे। नमाज़ पढ़ी इम्तियाज़ इहो ॿुधाइजो माण्हुनि जो छो जो महांगाई जी वजह सां ज़ाती तौर ते क़ुर्बानी करणु घटि आहे, त मस्जिदनि मदरसनि जी छा सूरत हाल आहे? उते असां इज्तिमाही क़ुर्बानी जो बि हिकिड़ो सिलसिलो आहे, त उन्हनि जे अंदरि माण्हू पंहिंजो शेयर कनि था पिया या उते बि जेको आहे असांखे मंदी नज़र अची रही आहे? बिल्कुलु मोहम्मद, जेके हर साल मुखी हज़रात आहिनि हैदराबाद जी खणी सिंध जो कहिड़ो ज़िलो हुजे पर हुनखे ॾियणी आहे इहो शइ ॾियणो हुजे थो, त हैदराबाद में मख़सूस हंधनि ते जीअं सिटी वारो तरीक़ो आहे पंहिंजो, हिते 2-3 मदरसा आहिनि। हाली रोड वारे इलाइक़े में हिकु मदरसो आहे जिते इज्तिमाही क़ुर्बानी वारो जेको रुझान आहे उहो वधियल हुजे थो हर साल, माण्हू अचनि था ऐं 7 माण्हू पती कनि था पाण में, कोई 5 लख ताईं 4 लख रुपए जी जानवर वठी उनजी इज्तिमाही क़ुर्बानी कनि था। त उतां उहो जेको उन्हनि खे हिसे में पंहिंजो गोश्त मिलंदो आहे क़ुर्बानी जो, उहो खणी करे पंहिंजे पाड़े में वञी जेके ग़रीब माण्हू हुजनि था या जेके जंहिंजी गोश्त रसद न आहे हूंदी उन्हनि ॾांहुं घरनि ॾांहुं थोरो थोरो गोश्त करे पार्सल कनि था। ॿाहिराड़ियुनि में बि असां ॾिठो आहे मुबशर त इहो रवाज़ हुजे थो त ॿाहिराड़ी जा माण्हू पाण में जेके पाड़ेसरी हुजनि था उहे बि 7 ॼणा पती पंहिंजो हिसो ॻंढीनि था, उनमें हिकिड़ी पती शायदि खुदा खान जे नाले सां हुजे, बाक़ी उन्हनि जूं पतियूं भरियल हूंदियूं आहिनि। त अहिड़ी तरह इज्तिमाही क़ुर्बानी जो जेको रुझान आहे उहो हाणे वधियो आहे, छाकाणि त गुज़िरियल 2-3 सालनि खां जेका महांगाई थी आहे न उन हिसाब सां माण्हू अकेले सिर्फ़ु पंहिंजे जानवर जी जेका क़ुर्बानी आहे उहा उनखे हाणे वक़्त में ई न आहे रही। हिकिड़ो बकर जी तव्हांखे मिसाल ॾिनी, कोई 4-5 किलो जो बकर जेकॾहिं क़ुर्बान करे थो 70,000 रुपया ख़र्च करे थो, त उन हिसाब सां उहो हाणे 40-45 हज़ार या 50 हज़ार जे अंदरि में इज्तिमाही क़ुर्बानी में पंहिंजा पैसा जमा कंदा क़ुर्बानी में। सही। इम्तियाज़ साहब, भला इहो ॿुधाइजो त सफ़ाई सुथराई जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि? छो त सुभाणे ईद जो ॾिहाड़ो आहे, हेॾां क़ुर्बानी थिए ऐं होॾां गंद कचिरो साफ़ थी वञे ऐं खलूं बि ॾिनियूं वञनि, त इन हवाले सां छा चवंदव त छा इंतज़ाम कया विया आहिनि हैदराबाद जे लाइ?
बिल्कुल सभा हैदराबाद में कारपोरेशन हर साल जीअं इन साल बि ठीकु जेको आहे मुख़्तलिफ़ जेके ठेकेदार हुजनि था उन्हनि जे हवाले करे छॾियो आहे। उन्हनि मुख़्तलिफ़ हंधनि ते बैनर्स बि आवेज़ा करे छॾिया आहिनि। ही मख़सूस पॉइंट्स आहिनि उते जेके क़ुर्बानी जे जानवरनि जूं खलूं आहिनि या गंद किचिरो आहे मुख़्तलिफ़ जेको किचिरो हुजे त उहो उते तव्हां गॾु कयो त जीअं तव्हां उते जेके हुन टेक्सटाइलनि ज़रिए जा जेके हुननि जूं गाॾियूं आहिनि मुख़्तलिफ़ ट्रांसपोर्ट आहे हैदराबाद में कारपोरेशन जी उन में विझी उनखे डंपिंग पर हैदराबाद में असां हर साल इहो ॾिसंदा आहियूं कोशिशि कंदी आहे हैदराबाद में कारपोरेशन में ओॾी महिल जेको गंद किचिरो थिए थो मुख़्तलिफ़ चौकनि दौरान ते गॾु थिए थो उतां उहो आसानी सां निकिरी वञे पर असां ॾिठो आहे त उहो ॿ हफ़्ता खां या 3 ॾींहं ताईं बि उहो असांखे उते मुख़्तलिफ़ हंधनि ते नज़र अचे थो सबबु इहो हूंदो आहे जेके ठेकेदार हुजनि था उहे उते पंहिंजी ट्रांसपोर्ट उमाइण तयारु न आहिनि इन करे 2-3 ॾींहं बंदि थियो हुजे थो त शहरनि जी कोशिशि हूंदी आहे उहो मेयर खे मुख़्तलिफ़ जेके नंबर हुजनि था उते उहो फ़ोनूं वग़ैरह कनि था कुझु मीडिया जो मामिलो खणे थी सोशल मीडिया ते मामिलो हले थो त उन खां पोइ इंसानियत कोशिशि कंदी आहे कि जेके खलूं आहिनि या क़ुर्बानी जे जानवरनि जो गंद किचिरो आहे उनखे फौरी तौर ते शहर खां ॿाहिरि डंपिंग करे सघिजे त हींअर बि असां ॾिठो आहे त तयारियूं हलनि थियूं बाक़ी उनमें ज़ाहिर आहे नाक़स कारकर्दगी अचे थी साम्हूं केॾी महिल ठेकेदार जो इशू हुजे थो केॾी महिल हैदराबाद में कारपोरेशन जेको अमलदार न आहे पहुचंदो हुननि खे ट्रांसपोर्ट ते तेल फराहम न आहे थींदो इहे सबबु हुजनि था त उन करे गंद किचिरो रहिजी वञे थो पर उमूमन असां ॾिठो आहे शहर में कोशिशि हूंदी आहे इंतिजामिया जी त असां इहो जेको मामिलो आहे हुनखे सफ़ाई सुथराई ते तवजह ॾियूं त जीअं शहर में गंद किचिरो न हुजे। ठीकु आहे इम्तियाज़ इहो ॿुधाइजो DC इंतिज़ामिया पारां खलूं जमा करण जे लाइ छा पॉलिसी मुरतब कई वई आहे खोड़ सारियूं समाजूं तंज़ीमूं बल्कि सियासी तंज़ीमूं बि मैदान ते लही ईंदियूं आहिनि त हुन बाबति त हुन बाबति छा सूरतहाल आहे छा नज़्म ज़ब्त या SOPs तय कया विया आहिनि। मगर तव्हां ॾिसो सिंध जो 2 नंबर वॾो शहर हैदराबाद पर इहा जेका खलनि वारो मामिलो हुजे थो सियासी समाजी तंज़ीमूं हुजनि थियूं इहो कराची में वॾो रुझान हुजे थो हैदराबाद में इहो रुझान इन करे घटि हुजे थो त इहे अक्सर करे माण्हू जेकॾहिं मदरसनि या मस्जिदनि वारा क़ुर्बानी कनि था त उते ई जेके बि जानवरनि जूं खलूं हुजनि थियूं उहे पाण वटि जमा कनि था ॿाहिरनि में जेके ख़ासि करे जानवरनि जी क़ुर्बानी थिए थी जेके मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि सिटी आहे ॿाराड़ी आहे कासिमाबाद आहे लतीफ़ाबाद उते कुझु असां ॾिठो आहे समाजी तंज़ीमूं उहे हाणे माज़ी में त सियासी तंज़ीमूं बि हिकिड़ी सहगरम असां उन खणी नालो नथा खणूं त उहे पंहिंजे कारकुननि खे या उते जे माण्हुनि खे हिसाईंदा हुआ त भई इहे क़ुर्बानियूं खलूं असांजी ऑफिस में जमा करायूं वञनि त जीअं असां विकिरो करे सघूं पर हाणे उहो रुझान हिते हैदराबाद में घटि थियो आहे हाणे माण्हू पंहिंजी मदद पाण त हिते गॾु कंदा इहे खलूं उते जेके समाजी अॻवान हुजनि था जीअं इज्तिमाही क़ुर्बानी थिए थी उन ई हिसाब सां उहे खलूं उते विकिरो कनि था ऐं उहे वरी जेके पैसा हुजनि था गॾु करे कोशिशि करे जेके बेसहारा माण्हू हुजनि था उन्हनि वटि ॾियनि था बाक़ी मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको स्टाइल आहे बदमाशी वारो हैदराबाद में हले थो कुझु माण्हू अचनि नथे की उते पंहिंजे हिसाब सां दावा दरकार ॾेई माण्हुनि खां उहे खलूं खणी था वञनि इंतिजामिया पारां बाज़ाब्ता तौरु कंहिं बि माण्हू खे इहा इजाज़त न आहे ॾिनी वेंदी हैदराबाद में हिन भेरे बि DC पारां कंहिंखे इजाज़त न आहे ॾिनी वेंदी कंहिं सियासी समाजी तंज़ीम खे न ई कंहिं अहिड़े NGO या कंहिं अहिड़ी पार्टी खे भई हाणे तव्हांखे इहे खलूं मिलंदियूं ऐं तव्हां ई गॾु कजो बाक़ी माण्हू पंहिंजी मदद पाण त कुझु विकिरो कनि था कुझु वरी उते जेके मदरसा आहिनि मदरसा या मस्जिदूं आहिनि उते वञी जमा कराए अचनि। इम्तियाज़ साहब छा तव्हांजी कंहिं वापारी सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो छा चवणु आहे त हिकु पासे हेॾी महिनत मुशक़त करे हू जानवर खणी अचनि था उन्हनि खे उहो अघु बि नथो मिले ॿियो हिते जेके फैसिलिटीज़ आहिनि पाणी पीअण जी गाह या जानवर खे सही तरीक़े सां बीहारण जी उहे केतिरियूं ॾिसण में पियूं अचनि। बिल्कुलु सभु छाकाणि त असां फील्ड जा रिपोर्टर आहियूं असां बि क़ुर्बानी जी 10 ॾींहं हुआ त मुसलसल जेको आहे असां रिपोर्टिंग कई मुख़्तलिफ़ मालपीड़नि ते पहुतासीं त उते असांखे जेके जानवर खणी अचनि था ख़ासि करे जेकॾहिं हैदराबाद जी हथली बाईपास ते लॻल जेका मुख्य मालपीड़ी आहे उनजी ॻाल्हि कयूं उते हज़ारे जानवर जेके आहिनि न मुख़्तलिफ़ क़िस्म जा उहे अचनि था विकिरल हाणे बि उतां माण्हू मुख़्तलिफ़ जेके रिलायंस सिंध जा तंदो अलाया तंदो मोहम्मद खान बदीन सिजावल इवन चंदकोट कश्मीर ताईं जेकबाबाद ताईं माण्हू जेके आहिनि उहे हैदराबाद जी मालपीड़ी में अचनि था हैदराबाद जी मालपीड़ी में सबबु इहो अचे थो हुन ते रहण ते असांजो ख़र्च थोरो थो अचे ऐं कराची जेकॾहिं असांखे जानवर भाॼियूं पाए था वञूं त असांजो वधीक ख़र्च अचे थो त इंतिज़ामी लेवल ते जेके मालपीड़नि वारा आहिनि उहे इन्हनि खां 5,000 रुपया फी जानवर जे विकिरे लाइ वठनि था ऐं 5,000 रुपया जेको ख़रीदार आहे उहो वठे थो इन्हनि 10,000 रुपयनि में इन्हनि जी इहा शर्त हुजे थी जेके इंतिज़ामी अमलदार हुजनि था उते पीड़ी हलाइनि था उन्हनि जो चवणु हुजे थो तव्हांखे असां सामियानो बि ॾींदासीं ऐं जेको जानवरनि जो पीअण जो पाणी आहे उहो बि फ़राहम कंदासीं ऐं बिजली जी सहूलियत बि ॾींदासीं पर असां ॾिठो आहे जिते बिजली जी सहूलियत जेका आहे उहा कंहिं बि माण्हू खे न आहे मुयसरु थियल
पीअण जो पाणी बि जेके वापारी आहिनि उहे चवनि था कि पोइ ट्रैक्टर अचे थो या पोइ जेको तालाब हुजे थो या ट्रैक्टर चालू हुजे थी उन वसीले असांखे पाणी हुते मिले थो ऐं कुझु माण्हुनि खे पाणी खपे थो कुझु माण्हुनि खे नथो खपे थो। हू पंहिंजे पैसनि सां पंहिंजो ख़र्च करे उतां उहो पाणी वठनि था। माना मालकिड़ी ते जेके उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं मिलणु घुरिजनि उहे उन्हनि खे नथियूं मिलनि। इंतिज़ामिया जे तरफ़ां मालकिड़ी लॻाई वई हुई, हथड़ी जेका यूनियन काउंसिल आहे उन जे तवस सां या पिड़ी लॻे थी, हर साल या वॾी पिड़ी लॻे थी। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके शहर में नंढियूं नंढियूं मालकिड़ियूं आहिनि उते त जेका मकामी पुलिस हुजे थी उहा ई 500-200 रुपया जानवर जे हिसाब सां उते जेके परिवार अचनि था या जेके वापारी अचनि था उन्हनि खां वठी वञनि था। उन्हनि खे का सहूलियत न आहे मिलणी, छाकाणि तूं जेका मालकिड़ी आहे उनजो मंज़ूर न आहे हूंदी। बाक़ी जेका मुख्य मालकिड़ी आहे उते सहूलियतूं न हुअण जे बराबरि आहिनि। जी ठीक है, वरी महिरबानी इम्तियाज़ खोसो। अवां असांखे हैदराबाद बाबति ऐं मालवंदनि ऐं मालपिड़ियुनि बाबति अपडेट कयो। नाज़रीन, ईद जो ॾींहुं आहे सुभाणे। हैदराबाद जी सूरत हाल असीं ॼाणे रहिया हुआसीं, जिथे कसाईअ ने छुरी चाकू तेज़ करे छॾिया आहिनि उते मालवंद परेशान नज़र पिया अचनि ऐं कसाई ख़ुशि नज़र पिया अचनि छो जो सुभाणे हुन जूं दिहाड़ियूं लॻण वारियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो, वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, अञा ॿियनि शहरनि जा बि मामलात मालूम करे तव्हां ताईं पहुचाईंदासीं। लेकिन हिते वठंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। दिस मॉर्निंग विथ आवाज़ में ईद जूं तयारियूं जारी आहिनि ऐं यकीनन ईद खां हिकु ॾींहुं पहिरियां तव्हां सभु त छुटियुनि ते घर वेठा आहियो। लेकिन ॾिसो असां अञा बि स्टूडियो में वेही करे तव्हांखे हालात खां अप टू डेट करे रहिया आहियूं त कहिड़े शहर में छा सूरत हाल हले थी, कहिड़े शहर में छा तयारियूं कयूं वयूं आहिनि, मालवंदनि जी छा सूरत हाल आहे, मालपिड़ियुनि जी छा सूरत हाल आहे। इन बाबति वधीक शहरनि जा हाल वाल ॼाणींदे हाणे असीं पंहिंजी गाॾी खणी था हलूं दादू। अच्छा, दादू हलूं था, सेवण दादू। हिते बि वॾो एरिया आहे ऐं आसे पासे में एॾा ॻोठा आहिनि, ज़ाहिर आहे ॻोठनि में जानवर ई आहिनि ऐं उहे वरी खपाइण लाइ वीचारा शहरनि जो रुख़ कनि था। खोड़ सारियूं मुश्किलियूं उन्हनि खे बि पेश अचनि थियूं, सो उहे मालूम कयूं। ऐं दादू में सॼो जादू बि आहे त असां छा कंदासीं त मालपिड़ियुनि में कहिड़ो जादू आहे, उते माल को बचिया आहिनि न आहिनि बचिया। असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि असांजा दादू जा रिपोर्टर असद जोतई साहब। असद जोतई साहब, अस्सलाम वालेकुम सर। दिवाल वाल तव्हांजी तयारी कीअं थी हले ईद जी? वालेकुम अस्सलाम। बिल्कुल अदा तयारियूं ईद जूं त तमामु मुस्लमाननि जी भरपूर नमूने सां तयारियूं ईद उल अज़हा जूं थी रहियूं आहिनि। ठीकु आहे, दादू जी छा सूरत हाल आहे? मालवंदनि जे हवाले सां ॿुधायो, अपडेट कयो। मालपिड़ियूं ख़ाली थी वयूं आहिनि या अञा ताईं आख़िरी ॾींहं में भरियूं पयूं आहिनि? मालवंद जेके आहिनि उहे मालपिड़ियुनि में पंहिंजा जेके मवेशी आहिनि चौपायो माल खणी पहुतल आहिनि। ईद उल अज़हा जे सिलसिले में केतिरनि ई शहरनि तरफ़ां कुर्बानी जा जेके जानवर आहिनि उहे ख़रीद कया पिया वञनि, मगर जेके मालवंद आहिनि उन्हनि तरफ़ां महांगाई जूं जेके आहिनि से उहे शिकायतूं कयूं पियूं वञनि, त जे सबबु गुज़िरियल साल खां हिन साल जेको आहे सो ख़रीद व फ़रोख़्त में घटिताई आई आहे। सही। अच्छा असद साहब, जीअं मुबशर चयो त दादूअ में जादू आहे ऐं हिकिड़ो जादू उहो बि आहे जेके कुझु माण्हू कुझु टोला अहिड़ा मख़सूस टोला अची वेंदा आहिनि जेके वापारियुनि जा बि पैसा खणी वेंदा आहिनि, खीसा कटे वेंदा आहिनि ऐं जेके ख़रीदार हूंदा आहिनि उन्हनि जा बि खीसा कटे वेंदा आहिनि। छा पुलिस जे हवाले सां सरगर्म नज़र अचे पई? आख़िरी ॾींहुं आहे अॼु। बिल्कुल, पुलिस तरफ़ां जेको आहे सो इंतज़ामनि खे सख़्तु कयो वियो आहे, मगर जेके जेब कतरा आहिनि या जेके अहिड़ा एंटी सोशल एलिमेंट्स आहिनि उहे इहे पंहिंजूं हरकतूं कंदा रहंदा आहिनि, मगर अहिड़ो को बि वाक़ियो जेको आहे सो हिन महिल ताईं रिपोर्ट न थी सघियो आहे। ठीकु आहे, असद जोतई असांखे ॿुधाइजो ज़िले इंतिज़ामिया पारां सुभाणे ईद जे हवाले सां सफ़ाई सुथराई जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि, कहिड़ियूं कमेटियूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि जेके सफ़ाई सुथराई जा मामला मुकमल कंदियूं? ज़िला इंतिज़ामिया तरफ़ां डिप्टी कमिश्नर दादू म्यूनिसिपल कमेटी जे अमलदारनि खे सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि त ईद जे ॾियारे ते शहर जे मुख्य कारोबारी मर्कज़नि
ऐं मुख्य जेके शहरनि ते जेको आहे सो सफ़ाई सुथराई जो अमल जेको आहे सो यकीनी बणायो वञे ऐं जेके ईदगाह आहिनि जिन में नमाज़ूं अदा कयूं वेंदियूं आहिनि मजमूई तौर ते जेके शहरी उते नमाज़ अदा कंदा आहिनि उन्हनि तरफ़ जेको आहे सो सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख्यालु रखियो वञे। सही। असद साहब, छा भला मालपड़ी जेकी मवेशी मंडी आहे उहा दादू में सिर्फ़ हिकिड़ी लॻाई वई आहे, हिकिड़ी जाइ ते ई गवर्नमेंट जे तरफ़ां जेको ऐलानियल आहे उते लॻाई वई आहे, या हंधि हंधि तव्हांखे नज़र अचनि पिया जानवर? मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके ज़रूरतमंद माण्हू आहिनि जेके पिड़ीअ जो टैक्स अदा नथा करे सघनि उहे ॿाहिरि जेको आहे सो पंहिंजो मवेशी विकिरो कनि था, जॾहिं त गवर्नमेंट जे तरफ़ां का मवेशी मंडी न लॻाई वई आहे जेका म्युनिसिपल कमेटी जी तरफ़ां जेको आहे सो हर ख़मीस जे ॾींहं ते जेका पिड़ी लॻाई वेंदी आहे उन ई जॻह ते जेको आहे सो ही मवेशी विकिरो कया पिया वञनि। ठीकु आहे। असद जतोई तव्हांजी माल वंदनि सां का ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं वापारियुनि सां ऐं जेके माल ख़रीद करण वारा आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे हिन महांगाई जे दौर में? जेके मवेशी ख़रीद करण अचनि था मालवदनि जो बि इहो चवणु आहे त चौपाई माल खे जेको आहे सो खाद खुराक ॾियण लाइ बि जेको आहे सो महांगाई आहे, वधीक ख़र्च कयो पियो वञे, जॾहिं त असांखे मुनासिब बख़्श जेको आहे सो जेके अघ आहिनि उहे नथा मिली सघनि ऐं जेके उज़ाह करण जे लाइ जेके ख़रीद करण अचनि था चौपाई माल उन्हनि जूं बि इहे शिकायतूं आहिनि त गुज़िरियल साल खां हिन साल वधीक महांगो जेको आहे सो जानवर विकिरो कयो पियो वञे। सही। असद साहब, दादू में तमामु घणी गर्मी हूंदी आहे, रिकॉर्ड गर्मी हूंदी आहे ऐं अहिड़ी गर्मी में माण्हू त छा जानवर बि बेहोश थी वेंदा आहिनि। छा पाणीअ जो को इंतज़ाम वग़ैरह कयो वियो आहे? चलो इंसान त घुरी वठनि था पर जानवर वेचारो किथां घुरे, छा उन्हनि लाइ कोई अहिड़ो इंतज़ाम कयो वियो आहे या छाम जो के टेंट वग़ैरह लॻाया विया आहिनि? पाणीअ जो या छांव जो को बि अहिड़ो टेंट वग़ैरह न लॻायो वियो आहे। जेके मालवत आहिनि उहे पंहिंजी मदद पाण त पंहिंजे चौपाई माल जो ख़्यालु रखी रहिया आहिनि। सही आहे। असद जतोई साहब, इहो ॿुधाइजो कसाईनि जी छा सूरत हाल आहे? छुरी चाकू तेज़ थी वई आहे, उन्हनि जा रेट किथे पहुता आहिनि, छा उन्हनि जूं तयारियूं आहिनि सुभाणे जे हवाले सां? जेके कसाई आहिनि उन्हनि खे जी त हिन ईद में ईअं सम्झो त एडवांस बुकिंग हूंदी आहे ऐं उहो जेको आहे सो चौपाई माल खे उज़ाह करण जे लाइ मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु करे छॾिया अथनि। नंढे जानवर जो जेको रेट आहे तक़रीबन 5 खां 8,000 मुक़ररु कयो आहे, जॾहिं त वॾे जेको आहे सो जानवर जी उज़ाही जे लाइ 20 खां 25,000 रुपया रेट मुक़ररु कयो आहे कसाईनि जे तरफ़ां, उन्हनि जी यूनियन जे तरफ़ां। ठीकु आहे। असद जतोई साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां दादू जी सूरत हाल खां असांखे आगाह कयो। ॾिसो पिया मुबशर, ऐं किथे महांगाई पहुती आहे, जानवर वेचारा तड़पनि पिया पाणी लाइ, होॾां वापारी परेशान आहिनि पैसनि लाइ, हेॾा ख़रीदार परेशान आहिनि त जानवर नथो मिले। इहे ई आहे, बिल्कुलु इहे ई आहे। अॼु छो जो चांद रात आहे नाज़रीन, असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी सवा बचपन में, तव्हां ॿुधायो इहा सच आहे? चवंदा आहिनि अॼोकी राति जानवरनि खे निंड में छुरियूं नज़र ईंदियूं आहिनि, चाकू नज़र ईंदा आहिनि। इहो वाक़ई में इहो थींदो आहे? में बि हुजे ऐं असीं बि इहा ई ॿुधी आहे ॻाल्हि, ऐं थी सघे थो, छो त वीचारा, पर मां त चवां थी चलो ठीकु आहे, जॾहिं ईद गुज़िरियल ज़माने में या थोरो बैक था हलिया वञूं त उन में जानवरनि खे थोरो सुम्हण जो टाइम मिलंदो त छुरियूं चाकू नज़र ईंदा हुआ। ठीकु आहे, हिन वक़्तु त ॿार उन्हनि खे सुम्हण किथे था ॾियनि, छुरियूं चाकू उन्हनि खे ॿार नज़र ईंदा हूंदा। बिल्कुलु इहा ई आहे, हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे। असां इहा ॻाल्हि ॿुधी आहे, केतिरी सच आहे, केतिरो इन में सदाकत आहे, तव्हां कॉमेंट्स में असांखे ॿुधायो ताकी असांखे ख़बर पइजी सघे त इन में घणी सदाकत आहे। नाज़रीन, ईद जो सिलसिलो जारी हो सारी आहे, तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो न तव्हांजो कुर्बानी जो छा सिलसिलो आहे? अच्छा, मां जेतिरी महांगाई लॻी पई आहे सो मां बि सोचां पई का मुर्गी वग़ैरह ई कटे वठिजे ऐं उनखे पाणी पचाए पाणी खाई वठिजे। सो मुबशर, असीं हाणे मोकलाणीअ जी तरफ़ वञूं पिया, ऐं पर इन खां पहिरीं हिकिड़ा सुठा जेके ऐलान आहिनि आवाज़ टीवी जे तरफ़ां असीं ज़रूरु करणु चाहींदासीं, ऐं मां मुबशर खां पुछंदमि पहिरीं त इहो पुछंदमि, ऐलान त असीं बाद में कंदासीं, पर मुबशर खां बि त पुछूं त तव्हां छा कुर्बानी करण वारा आहियो? हा, हूअं जेतिरी महांगाई लॻी पई आहे, ज़रे घटि मां बि तव्हांजी ताईद कंदे सोचां थो त को कुकड़ी माण्हू कोई वठे, उन खां सवाइ गुज़ारो न आहे। लेकिन असांजो वरी छो जो जॉइंट फैमिली जो हिसाब किताब हूंदो आहे त सभु भाइर मिली करे, वालिद साहब चाचा उहो हिकिड़ो जानवर वॾो हिसा पंहिंजा मिलाए करे वठंदा आहियूं। त तव्हांखे दावत आहे, सुभाणे तव्हां अचो, असां तव्हांखे गोश्त वग़ैरह खाराईंदासीं, तव्हांखे ॾींदासीं बि। हाणे तव्हां बि मुबशर जे घर ऐं आऊं बि मुबशर जे घर, पर उन खां पहिरीं मुबशर तव्हांखे अचणो आहे पंहिंजी ॿी फैमिली यानी कि आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते, आवाज़ टीवी जे स्टूडियो में पहुचणो आहे, छो त ईद असीं कंदा आहियूं
आवाज़ टीवी सां गॾु पंहिंजे ॿिए घर में, हू बि असांजो घर आहे, ही बि असांजो घर आहे, ही बि फैमिली आहे। सो हिते ईंदासीं इंडल अठी प्रोग्राम्स सुभाणे खां ईद जे हवाले सां शुरू थींदा, म्यूज़िकल प्रोग्राम्स हूंदा, मुशाइरो हूंदो, त खोड़ कुझु तव्हांखे ॾिसण में मिलंदो। बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन, ईद जूं ख़ुशियूं दुबाला करण जे लाइ आवाज़ टीवी तव्हांजे लाइ खणी अची रहियो आहे। खोड़ सारा मुनफ़रिद प्रोग्राम, मौसीक़ी जा, अदब जा, लोक जा फ़नकार तव्हां ॾिसंदा पंहिंजी स्क्रीन ते। ऐं असांजी बि ख़सूसी ट्रांसमिशन ईद जे पहिरें ॾींहुं तव्हांजी हाज़िर ख़िदमत हूंदी। असां ईद कंदासीं तव्हां सां गॾु, त असां तव्हां सां बि इहा उमेद था कयूं त तव्हां ईद जी नमाज़ वग़ैरह पढ़ी करे वापसि अचो, त पहिरियां असांखे ॾिसो, प्रोग्राम ॾिसो, ईद असां सां गॾु सेलिब्रेट कयो। उन खां पोइ वरी पंहिंजूं छुरियूं चाकू खणी करे जानवर कुओ, पोइ कलेजियूं बि खाओ, पोइ इहे सभु शयूं गोश्त। अच्छा, हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो थी सघे थो न, जॾहिं हिननि जी टीवी स्क्रीन हलंदी हूंदी त हुते आवाज़ टीवी हलाए छॾनि, असांखे बि ॾिसनि, असीं हिननि सां गॾु ईद कंदासीं, नाज़रीन सां ईद कंदासीं, ऐं तव्हां पंहिंजा जानवर बि हुते ज़बह कयो। ऐं जेके अम्मियूं अदियूं भेनरियूं आहिनि उहे किचन में पंहिंजे मसरूफ़ हूंदियूं ऐं असांखे बि ॿुधंदियूं, असांखे बि बल्कि पचाए खाराईंदियूं। बिल्कुलु इहो ई आहे, पचाए करे खाराईंदियूं। ऐं बिल्कुलु मां तव्हांखे सभा ऑफर बि ॾियां थो, जहां सुभाणे ईद जी ट्रांसमिशन खां पोइ जेकॾहिं ईज़ी हुजो त तव्हां मूंसां गॾु हलो, VIP ॾियारी लॻंदी तव्हांजी बि। मां लिटरली तव्हांखे चवां थो, एतिरा पैसा तव्हां हितां न पगार तां। मां सम्झो त तव्हां मूंखे चओ था त घर हलजो, मानी खाइजो, ऐं तव्हां मूंखे जानवर ज़बह करण लाइ था वठी वञो। असां हलंदासीं, उहो त बाद में हलंदासीं, बाक़ाइदा सीज़न आहे। ऐं तव्हां ॾिसो मार्केट ख़ाली आहे, का बि औरत फ़िलहाल कसाई नज़र नथी अचे, सॼी मार्केट ख़ाली आहे। नालो हूंदो सबा आपड़ो, भाई हुनखे कॉल कयो, सबा आपड़ो साहिबा असांखे अपॉइंटमेंट खपे, ॿकरो ज़बह करणो आहे। सभ खां पहिरीं मां ॿकरो कहिड़ो ज़बह कंदमि, सभ खां पहिरीं मां कंहिंखे ज़बह कंदमि, तव्हां नाज़रीन सोचे सघो था। सो छा ख़्याल आहे मुबशिर, हाणे असीं बि हलूं ऐं पंहिंजी ईद जूं तयारियूं हली कयूं? बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन, असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। हिकु ॾींहुं पहिरियां एडवांस तव्हां सभिनी खे आवाज़ टीम जी सॼी सथ पारां, सॼी टीम पारां तव्हांखे मुबारकबाद ॾियूं था। ईच एंड एवरी पर्सन जेको असांजो आहे उहो हिन ट्रांसमिशन में इंक्लूड आहे, ऐं तव्हां सां गॾु उहो शामिल हूंदो। उन्हनि जे तरफ़ां, असांजे तरफ़ां, आवाज़ सॼी मैनेजमेंट जे तरफ़ां एडवांस ईद मुबारक। ऐं हाणे असीं इजाज़त वठंदासीं, सुभाणे वरी असां ईद ते तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ज़ियारत कराईंदासीं। सो सिन सलामत, साथ सलामत।